ألا بذكر الله تطمئن القلوب. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुरान पाक जे नाज़िल करण जा 4 मक़सद ही आहिनि। नंबर 1, पूरी उम्मत खे अल्लाह पाक जे अज़ाब खां डिॼाइण। अल्लाह पाक इरशाद फरमाए थो त वहाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुम मुसद्दिक़ुल लज़ी बैन यदैहि वलितुनज़िर उम्मल क़ुरा वमन हौलहा। सूरह नाम सूरह नंबर 6 आयत नंबर 92। तर्जुमो: अही बरकत वारो किताब आहे जंहिंखे असां नाज़िल फरमायो आहे, पहिरियनि किताबनि जी तस्दीक कंदड़ आहे ऐं उन जे लाइ नाज़िल थी त तव्हां उन जे ज़रिए मरकज़ी शहर ऐं उन जे आस पास वारनि खे डिॼारियो। नंबर 2, माण्हुनि खे कुफ़्र जहालत जी ऊंदाहियुनि मां ईमान जे नूर जे तरफ़ कढण। इरशाद बारी ताला आहे त अलिफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैका लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमात इलन नूर बिइज़्नि रब्बिहिम इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। सूरह इब्राहिम सूरह नंबर 14 आयत नंबर 1। तर्जुमो: ही हिकु किताब आहे जेको असां तुंहिंजी तरफ़ नाज़िल कयो आहे ताकि तूं माण्हुनि खे उन जे रब जे हुक्म सां ऊंदाहियुनि मां कढी रोशनाइनि जे तरफ़ उन अल्लाह जे रस्ते जे तरफ़ कढ जेको इज़त वारो सभिनी खूबियुनि वारो आहे। नंबर 3, माण्हुनि ताईं अल्लाह पाक जा अहकाम पहुचाइण ऐं उन्हनि जे इख़्तिलाफ़नि में तस्फ़िया करणु। अल्लाह पाक इरशाद फरमाए थो त वअंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नास मा नुज़िला इलैहिम वलअल्लहुम यतफ़क्करून। सूरह नहल सूरह नंबर 16 आयत नंबर 44। तर्जुमो: ऐं ए हबीब, असां तुंहिंजे तरफ़ ही क़ुरान नाज़िल फरमायो आहे ताकि तूं माण्हुनि सां उहो बयान कर जेको उन्हनि जे तरफ़ नाज़िल कयो वियो आहे। ऐं इरशाद फरमायो वमा अंज़लना अलैकल किताब इल्ला लितुबय्यिना लहुमुल्लज़ी इख्तलफ़ू फ़ीहि वहुदन व रहमतल लिक़ौमिन युमिनून। सूरह नहल सूरह नंबर 16 आयत नंबर 64। तर्जुमो: असां ही किताब तो ते इन्हीअ करे नाज़िल फरमायो जो तूं माण्हुनि लाइ उहा वाज़े ॻाल्हि करी जंहिंमें उन्हनि खे इख़्तिलाफ़ आहे ऐं ही किताब ईमान वारनि जे लाइ हिदायत ऐं रहमत आहे। नंबर 4, उन जी आयतुनि में गौर फ़िक्र करे नसीहत हासिल करणु। अल्लाह पाक फरमाए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुल लियदब्बरू आयातिही वलियतज़क्कर उलुल अलबाब। सूरह साद सूरह नंबर 38 आयत नंबर 29। तर्जुमो: ही क़ुरान हिकु बरकत वारो किताब आहे जेको असां तव्हां जे तरफ़ नाज़िल कयो आहे ताकि माण्हू उन जी आयतुनि में गौर फ़िक्र कनि ऐं अकुलमंद नसीहत हासिल कनि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।